अस्सलाम वालेकुम दोस्तों, चाला खुश है मां तव्हांजो पंहिंजो नज़ीर में नाश्ते जो टाइम थी वियो आहे। सुबुह 6 बजे खां वठी आयो ऐं हींअर नाश्तो था कयूं। राति जो पली पचाई घर वारनि चांवरनि जी मानी सां खाधी ऐं हींअर कणिक जी मानी सां खाऊं था। असां गॾु नाश्ते में आमिर भाई, इमरान भाई, गोपांग ऐं असां नाश्तो अरबा बाज़ार खणी आहे ऐं माल मां तव्हांखे ॾेखारियां। सुबुह जो मां स्टॉल सजायो पंहिंजो तमामु ज़बरदस्त तरीक़े सां। ये मुझे स्टॉल लॻल आहे। साग, बेह, सावा बसर, हुरबो, अंग्रेजी पालक, हेॾां ही सिंधी पालक। मुंहिंजो स्टॉल अॼु बाज़ार अरबा बाज़ार आहे गुलशन नदी फेज़ 2 में। ऐं अॼु मुंहिंजो आॾो बीठो आहे भाउ रुस्तम सूफ़ाणी। ॾिसो केॾा प्यारा प्यारा सूफ़ आहिनि। ही भाऊ शमन आहे, ही भाऊ रुस्तम आहे, गोपांग कंबर जा। अरबा बाज़ार आज गुलशन नदी में। जफ़र भाई ख़ैर, तबियत सही है, खुश, फर्स्ट क्लास। पालक खणी आया मां, पालक सिंधी हाणे ॻाल्हाए तूं बि जेको आहे हुनखे छॾ उर्दूअ खे। सिंधी ॻाल्हाइणी ईंदी अथई थोरी घणी, थोरी थोरी। हा हा ठीकु आहे, सिख सिख सिंधी। अचो अचो। हा ही मां वेहण जी जॻह ठाही आहे ऐं हिते मां वेहंदुसि। बिस्मिल्लाह। ॿियो नदीम भाउ ख़ैर छा आयो अथई? ठीकु। बाज़ार आस्ते आस्ते माण्हू अचनि था। ही मंज़र बाज़ार जा। ही बि मां पंहिंजे ॻोठ खां खणी दरसाणे खां न, दरसाणो छनो। हे ज़बरदस्त ख़ुशबू अची रहा है। देसी ॾीमा हिनखे चवंदा न, असल है न। ही बनीअ तां पटे ईंदो आहे पाणी तां ऐं हिते ॿधे में ॾींदो आहे जेको आहे सो स्टॉल वारनि खे। ॾिसो था दोस्तों, झड़ आहे अॼु ऐं थोरो थधो मौसम बि आहे, पर कॾहिं कॾहिं सिज खां जॾहिं झुड़ हटी थो वञे त वरी गर्मी बि थिए थी। ऐं मां सुबुह जो माल लॻाइण दौरान ई तक़रीबन रोज़ी कई आहे 1500 2000 खन जी सामान खपायो। हाणे मां वेठो आहियां, ग्राहकनि जो इंतज़ारु आहे। बाज़ार जा मंज़र मां वरी तव्हांखे ॾेखारिया। अचणु शुरू थी विया आहिनि माण्हू आस्ते आस्ते, छो जो गुलशन नदी जा माण्हू थोरो लेट वठंदा आहिनि। 10 11 बजे जंहिंखे सब्ज़ी जी ज़रूरत हूंदी आहे उहो वरी वठंदा आहिनि। अॼु मां ही पंहिंजे स्टॉल ते ठही जुड़ी वेठो आहियां। सुकून थो अचे, तमामु घणो मज़ो थो अचे। ही पली, बेह, पालक सभु ॻोठ जा आइटम। घणी हुजे भेण किलो? वो बि छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? कर्म कर्म मालिक जा। दुआ दुआ खपे अलाह जे करे। हिते गुलशन में वेठा आहियो न? शॉर्ट टाउन। अच्छा अच्छा सही। सब जेतिरी आहे सभु हिकु जहिड़ी आहे जैसा चवंदो। हीअ अधु किलो क्या? 3 पार्ट क्या? ओके। ठीकु आहे भेण, पली में विझां? पली में ओके। छा जा बसर? पोइ तव्हांजो छा हुजे? पली हुजे पालक हुजे? पली किलो? अच्छा ॾियां, अधु किलो ॾियां थो। ॿियो छा पालक केतिरी? हा ठीकु आहे। तमामु घणा दोस्त जेको सो पुछनि था त बाबा तव्हां ही गुलशन नदी में रहो था, किरायो भरियो था एतिरो? असां उन्हनि खे ॿुधाईंदो आहे त मुंहिंजा मासां 2 भाइर आहियूं ऐं हिकिड़ो माल ही सप्लाई कंदो आहे पली बेह वग़ैरह। ऐं मां ही जेको आहे सो रेडीअ ते ऐं ही स्टॉल लॻाईंदो आहे। असां 2 भाइर आहियूं ऐं माल जेको खणी ईंदो आहे मुंहिंजो वॾो भाउ आहे, बशीर नालो अथसि। उहो माल खणी ईंदो आहे, सप्लाई कंदो आहे गुलशन नदी में हेॾां होॾां। सो शुक्र आहे असांजी रोज़ी मतिलबु ॼमी वई आहे। अलाह जा करम लख एहसान, ग्राहक ॿधल आहिनि। जान पियो हले थो। असां टाइम लॻायो आहे, महिनत कई आहे, छो जो महिनत खां छा का बि शइ मुमकिन न आहे। चाचो अली नवाज़ भुट तमामु बहितरीनु शख़्सियत जो मालिक ऐं चाचो मूं वटि ईंदो आहे, सब्ज़ी वठंदो आहे। हीअ त तव्हां सुञाणो अशफ़ाक़ साहब मंगी साहब। सो चाचे वरिती आहे पली पालक, पली हुरबो है न चाचा? ॿियो जेके वणनि वॼो चाचा। महिरबानी। 180 ठीकु आहे। अदा तव्हांजो छा?
किलो पालक हाज़ुर। महिरबानी चाचा। ही साईं अशफाक पंहिंजी मर्ज़ी जा माल कढंदो आहे, असांजा हथ ॿधल हूंदा आहिनि, वेठा हूंदा आहियूं। वाह 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 वाह, हेॾा दोस्त मुंहिंजो प्यारो पहिरीं आयो आहे फरमान अली सूमरो, जेको किथां जो कराची जो, पर पोयां कहिड़ो लाड़काणो बि कहिड़ो ॻोठु। वती वती जाते पली पालक। अच्छा अशफाक ॿियो छा? फरमान सूमरो पोयां लाड़काणे जो ऐं वारह जो थी। लाड़काणे वारे जो आहे दोस्त ईंदो आहे। वाह 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 ज़बरदस्त। अशफाक ॿियो छा? हाँ दोस्तों, मंझंदि मानी जो टाइम थी वियो आहे, मानी अची वई आहे, असां थोरी देरि खां बाद खाईंदासीं। ऐं तव्हांखे मंज़र ॾेखारिया बाज़ार जा। हीअ मंझंदि जो टाइम। शाम थी वई आहे ऐं मूंखे ज़ुकाम बि थी पियो। मुंहिंजी नंढड़ी मुंहिंजे लाइ काओ चांहि तयारु कराई हुन हुयो, सो मां चांहि पीती आहे। ऐं हीअं शाम थी वई आहे, शाम जा मंज़र तव्हांखे ॾेखारियूं बाज़ार जा। वॾी रश आहे ऐं मुंहिंजो माल बि ॾिसो। ऐं सूफ़ ॾिसो रुस्तम जा। रुस्तम जा सूफ़ बि ख़तमु थी विया रेड़े ते। सुबुह लाॻो रेड़ो खुलसि, हाणे माशाल्लाह सूफ़ ख़तमु थी वियसि ऐं तमामु बाज़ार में रश आहे। ऐं मुंहिंजियूं नंढड़ियूं तारीफ़ कराए पंहिंजो। मुंहिंजो नालो अनमोल आहे, मुंहिंजो पीउ जो नज़ीर मेमन आहे ऐं मुंहिंजी राय शाह गुलशन आहे। हा मुंहिंजो नालो अनम आहे, मुंहिंजे स्कूल जो नालो आहे रोशन तारा, मुंहिंजे पीउ जो नालो आहे नज़ीर मेमन। मुंहिंजियूं नंढड़ियूं इहे ॿई। सो ही मां वीडियो यूट्यूब ते रखंदुसि। तो माल मुंहिंजो फिनिश थी वियो, ख़तमु थी वियो। अॼु बाज़ार तमामु ज़बरदस्त हली। हीअ अरबा बाज़ार जा आख़िरी मंज़र जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं मां हे पंहिंजो सामान विड़ींदुसि। मां पंहिंजे लाइ हे तूरियूं वरितियूं तमामु, ग्वार वरिती आहे, हिन में वाङण आहिनि, हे टमाटा ऐं धाणा ऐं खीरा। ऐं मुंहिंजी नंढड़ी धीउ आई आहे अॼु मूंसां गॾु हेल्प कराईंदी। सो मां सामान पंहिंजो आहिस्ते आहिस्ते विड़ींदुसि। दोस्तों लाइट हदीद में अॼु कान्हे का ऐं असां पंहिंजे घर तरफ़ वञी रहिया आहियूं। अॻियां मां पंहिंजे नंढड़ीअ खे विहारियो आहे अनम खे, ऐं पोयां मां सामान रखियो, आहिस्ते आहिस्ते वञूं था। ऐं अलाह जो शुक्र आहे, अलाह जा लख एहसान। अॼु मां तक़रीबन ईअं सम्झो त 40 रुपया घटि 1600 रुपया कमाया, जेकी मुंहिंजी महिनत अॼु कई मां 1600 रुपया।